कुछ अदा उस्मान खोखर जे लाइ अजरक जो तोहफ़ो आहे। ॾाढो ज़बरदस्त अदा उस्मान खोखर असां ॾाढो सुठो दोस्त, प्यारो दोस्त, ॾाढो बहितरीनु कमु थो करे। उन्हनि जी हिकिड़ी ज़बरदस्त पंहिंजी 360, अगरि तव्हां वेंदव 360.com ते त हुन में खोड़ सारा गिफ्ट हैम्पर्स आहिनि। बहितरीनु प्रिंटिंग जो कमु आहे भाईजान जो, उहो ज़रूरी आहे त असां हिक ॿिए खे सपोर्ट कयूं ऐं इहा हिक ॿिए जी सपोर्ट जेका आहे सा ज़रूरी आहे। वक़्त ते हमेशह चाहींदा आहियूं त दोस्त वक़्त ते दोस्तनि खे कमु अचनि। हीअं ॾाढो सुठो आवाज़ अंदाज़, हुन सां गॾो गॾु जमालो बि ॻाईंदासीं ज़ोरदार ताड़ियुनि में। वीर कुमार। अस्सलाम वालेकुम ऐं सभिनीनि खे नमस्कार। सिंध सकाफ़ती ॾींहं जूं घणियूं घणियूं तव्हांखे मुबारकूं हुजनि। इहो मुंहिंजी परफॉर्मेंस प्लैंड कोन हुई, पर मुंहिंजी अम्मी खे ऐं बाबा खे वॾो शौक़ु हो त आउं हिकिड़ो गानो तव्हां सभिनीनि खे ॿुधायां। उमेदु आहे तव्हां सभिनीनि खे पसंदि ईंदो। हिन जनम हुन जनम लाइ वचन थो करियां, हिन जनम हुन जनम लाइ वचन थो करियां, मां जिथे भी हुजां, हो मां जिथे भी हुजां, हो सिंध तूं जो थियां, हिन जनम हुन जनम लाइ वचन थो करियां, हिन जनम हुन जनम लाइ वचन थो करियां, मां जिथे भी हुजां, मां जिथे भी हुजां, हो सिंध तूं जो थियां, हिन जनम हुन जनम। हो जिए लतीफ़ जिए 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 सिंध, जिए लतीफ़ जिए 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 सिंध। दीन को सो लगे वाओ तो खे कदें, ओ दीन को सो लगे वाओ तो खे कदें, दीन को सो लगे वाओ तो खे कदें। हो तुंहिंजा दुश्मन ॾिसां, तुंहिंजा दुश्मन ॾिसां, हो कंदा तिन जा कपियां, हिन जनम हुन जनम लाइ वचन थो करियां, हिन जनम हुन जनम लाइ वचन थो करियां, मां जिथे भी हुजां, मां जिथे भी हुजां, हो सिंध तूं जो थियां, तूं जो थियां। अल्लाहू 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 अल्लाहू। झोली जी जल कॾहिं तुंहिंजी खाली न थिए, 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 झोली जी जल कॾहिं तुंहिंजी खाली न थिए। कई बांगियूं ॾमियूं, कई बांगियूं ॾमियूं, ओ कई जो दाद में